अस्सलाम वालेकुम। अॼु मां तव्हां सां वरी रिलीअ जी हिकिड़ी डिज़ाइन शेयर थी कयां। उन जो पूरो वीडियो तव्हां ॾिसंदव ऐं तव्हांखे आसान थी वेंदो वो सब कुछ सीखण जे लाइ। आज फिर मैं एक सिंधी स्टाइल की रिली कर एक डिज़ाइन शेयर कर रही हूँ। तो उसके लिए हमें बेसिक जो ब्लॉक्स हैं वो ये बनाने हैं, ठीक आहे। उनजे लाइ जेको असांखे बेसिक हिकिड़ा ब्लॉक्स ठाहिणा आहिनि, उहो ही डिज़ाइन ठाहिणो आहे। हिन जे लाइ असांखे छा छा खपे, तव्हां ॾिसो त विच में हिकिड़ो स्क्वायर आहे, 4 कॉर्नर्स ये हिक जहिड़ा आहिनि। इहो हिन जो बेस कलर आहे, बेस हीअ ठहंदी, ठीक है। तो ये बेस कलर ये है, उसका एक स्क्वायर है और 4 उसके ट्राइंगल्स हैं। फिर उसमें जो जिस कलर का हम इसमें डिज़ाइन बना रहे हैं, जिस कलर का सर्किल बना रहे हैं, उसके ये 4 स्क्वायर्स हैं और 4 ट्राइंगल्स हैं, ठीक है। जेका डिज़ाइन ही असांजी ठहंदी सर्किल नमा, उन में 4 हिन जा चौकुंडा, 4 स्क्वायर्स लॻंदा ऐं 4 ही ट्राइंगल्स लॻंदा। हाणे इन्हनि जे कटण जो ऐं माप जो तरीक़ो मां तव्हांखे ॿुधायां थी। हिनखे थोरो साइड ते था कयूं। ही ॾिसो त हिन में बेस जो कलर मां उहो ही खयों आहे, जो हमारा सेंटर का कलर है, जो बेस का कलर है, वही मैंने लिया है। 4 ये बीच में, ये 4 कोनों पे, ठीक है। इहो ॻंढण जो तरीक़ो मां तव्हांखे पोइ सेखारियां थी, पर सिर्फ़ु हीअ तव्हांखे रखी थी ॾेखारियां त हीअ डिज़ाइन कीअं थी ठही, ठीकु आहे। उन खां पोइ ही 4 हिन जा खपंदा असांखे। बेस जेको कलर असां ठाहियूं था, मां फिरोज़ी जा थी ठाहियां, त 4 असांखे फिरोज़ी जा ट्राइंगल्स खपंदा, ठीकु आहे। उन खां पोइ ही ॾिसो, ही 4 ट्राइंगल्स तक़रीबन पूरा थी विया। हाणे असांखे खपंदा 4 स्क्वायर्स, जीअं असांजे हिन वारे पीस में आहिनि, जीअं असांजे हिन पीस में आहिनि, ठीकु आहे। उहे 4 स्क्वायर्स किथे लॻंदा, हिते, हिते, हिन पासे खां ऐं ही हितां। हाणे ही वॾो थो लॻे ॾिसण में, छो त हिन जी सिलाई न आहे थियल, ठीक है। ये थोड़ा बड़ा लग रहा है क्योंकि सिलाई नहीं की, और इसका जो है वो सिलाई में भी जा चुका है कुछ हिस्सा, सही आहे। त हाणे ॾिसो, हिन जे लाइ असांखे पहिरियों त स्क्वायर्स कटणा आहिनि, पोइ उन्हनि मां ट्राइंगल ठाहिणो आहे। एक चीज़ का आप खास तौर पे ध्यान रखें, मैंने इनका नाप क्या लिया है ये मैं आपके साथ शेयर कर रही हूँ। जो स्क्वायर जो सेंटर में है, जो स्क्वायर पीसेस यूज़ होंगे, वो है 3.25 इंच, ठीक है। ही ॾिसो, जेको स्क्वायर पीस यूज़ थो थिए उहो 3.25 इंच आहे, ऐं जेको ट्राइंगल पीस यूज़ थो थिए उहो केतिरो आहे, ॾिसूं, माप करे था ॾिसूं। ट्राइंगल पीसेस को भी नाप लेते हैं, ये है 3.5 इंच। तो जिन पीसेस में से, क्योंकि हमें ट्राइंगल के लिए भी स्क्वायर चाहिए, उसको इस तरह तिकोना मोड़ के हम काट लेंगे, ठीक है। तो जिन पीसेस में से हम ट्राइंगल काटेंगे वो इस पीस से थोड़े से बड़े होंगे, ठीक है। इहो हमेशा याद रखो त जॾहिं बि त्रिकुंडियूं ऐं चौरस टुकड़ियूं गॾु लॻनि त उन में जेको ट्राइंगल पीस कटण वारो स्क्वायर हूंदो उहो थोरो वॾो हूंदो, चौथाई जेको आहे इन खां 4.25 इंच वॾो हूंदो, ठीकु आहे। अहिड़ी तरह ही बि सेम, त जेको स्क्वायर आहे उहो त 3.25 इंच आहे, ऐं जंहिंमां असां ट्राइंगल कटींदासीं उहो असांजो थोरो वधियल आहे, 1/4 इंच वधियल आहे, ठीकु आहे। हाणे सभिनी खां पहिरियों त असां हिननि सभिनी ट्राइंगल्स खे पाण में ॻंढे वेंदासीं। सबसे पहले इन ट्राइंगल्स को हम आपस में इस तरह से जोड़ लेंगे ताकि खोलने के बाद हमें ये स्क्वायर हासिल हो। और हमेशा याद रखें, जब भी स्क्वायर और ट्राइंगल्स आपस में जोड़ने हों तो आप जिन पीसेस में से ट्राइंगल काटेंगे वो थोड़ा सा स्क्वायर 1/4 इंच जो है वो बड़ा रखेंगे। तो सबसे पहले हम इनको आपस में सी लेंगे, ठीक है। ये देखें, ये आपस में हम सी लेंगे इस तरह से, और फिर ये जो सेंटर वाला जो पीस है उसको इस तरह सिएंगे कि उस बीच में ये बेस कलर, दोनों तरफ ये फिरोजी, ठीक है। उसके बाद जब ये सीधे करेंगे हम ये पीसेस, तो ये इसके साथ जोड़ेंगे ब्लू के साथ। बिल्कुल आसान आहे, ऐं जेकॾहिं तव्हां ही ॾिसंदव वीडियो, रिवाइंड करे ॾिसो। अगर तव्हांखे समझ में न अचे, समझ में नहीं आ रहा हो, तो आप इसको रिवाइंड कर लें। ये इस तरह से, और इसी कलर का एक बनाया हुआ मैं आपको दिखा रही हूँ, मैंने काफ़ी सारे बना के रखे हुए हैं, ठीक है। ही स्क्वायर अलग होंदा, ही पाण में गंढे लें, ये जुड़े हुए हैं, तो आप इसको साइड में इसके साथ सी लेंगे, ठीक है। ये स्क्वायर आपस में जुड़े हुए हैं,
इसको इस स्क्वायर के साथ, और ये दो जो है इसके दोनों तरफ आएंगे। ठीक है, हिते विच में हिकिड़ो स्क्वायर, पासनि खां ॿई ट्राइंगल वारा स्क्वायर, पर ब्लू साइड ब्लू सां गंढिबी, ऐं जेको बेस कलर आहे उहो कॉर्नर ते हूंदो, आउटसाइड हूंदो, ऐं हिते जेको बेस कलर आहे हिन लाइन में उहो हूंदो असांजो विच में, ऐं हीउ असांजो डिज़ाइन वारो कलर हूंदो ॿाहिरां। वरी हिते बेस कलर जेको आहे उहे ॿई ॿाहिरि हूंदा ट्राइंगल, ऐं असांजो डिज़ाइन वारो जेको आहे उहो अंदरि हूंदो। सो हाणे सभिनी खां पहिरियों असां ही स्क्वायर्स ॻंढींदासीं। ये मैं जोड़ लेती हूँ स्क्वायर, और फिर मैं आपको दिखाती हूँ कि इनको किस तरह से सीना है। हाँ ॾिसो, ये असां ॻंढियासीं पाण में, ये असां वटि स्क्वायर थी विया। ये हमने जोड़ लिए दो दो ट्राइंगल। ठीक है, एक बेस कलर और एक डिज़ाइन वाला कलर। तो ये हो गया हमारे पास स्क्वायर्स। एक स्क्वायर को मैंने इस तरह जोड़ा जैसे मैंने बताया था। विच में असां हयो आहे बेस कलर, पासनि खां डिज़ाइन वारो कलर। ठीक आहे, ऐं हाणे हीउ जेको हिकिड़ो स्क्वायर आहे इन सां असां हिननि खे हीअं ॻंढींदासीं। ये देख लें, ये इस तरह जोड़ेंगे कि जो बेस कलर है वो बाहर की तरफ हो और जो मैचिंग कलर है इसके साथ जुड़ जाए। तो ये आप देखें, जब हम इसको इस तरह से जोड़ेंगे तो इसकी ये शक्ल बनेगी। ठीक है, विच में ये पासनि खां सेम मैचिंग, ऐं ही कॉर्नर्स जेके आहिनि ॿई बेस कलर जा अलॻि। त हिनखे जॾहिं असां पाण में ॻंढींदासीं त हीअ शिकिल थींदी। अच्छा, उन खां पोइ असांखे ही हिन सां अटैच करिणो आहे। ही हिन जे हिन पासे, ऐं ही जॾहिं ॻंढिजी वेंदो त ही हिन जे हिन पासे। मां तव्हांखे ॾेखारियां, अहिड़ो हिकिड़ो ठहियलु आहे। ही ॾिसो, हीअ हिन जी शिकिल थींदी जीअं ही आहे। हाणे हिननि खे असांखे पाण में ॻंढिणो आहे। हिकिड़ी वॾी रिली ठाहिण जे लाइ असां ही सभई टुकड़ा जेके आहिनि पाण में ॻंढींदासीं। त कीअं ॻंढींदासीं? त हिननि खे असांखे ॻंढिणो आहे पटियुनि सां। ठीकु आहे, हे मां रखां थी अलॻि। असांखे हिननि खे पटियुनि सां ॻंढिणो आहे। ऐं ही कपिड़ो आहे मां वटि, मिसाल जे तौर ते मां पहिरियों बि तव्हांखे सेखारे चुकी आहियां त पट्टियूं कीअं कटजनि। जब हमारे पास इतना बड़ा कपड़ा हो तो हम पट्टियाँ कैसे काटेंगे? ठीक है, अगर हम इसको सिंगल पीस में काटें तो बहुत बड़ा मसला हो जाएगा। इतना बड़ा एक लंबा पीस हैंडल करना मुश्किल होता है। तो ये जो कपड़ा है मेरे पास, मैंने इसको डबल कर लिया है। ठीक है, ये देखें, एक लंबा पीस है, उसको डबल कर लिया। इसमें हम लगाएंगे पिन्स इस तरह से, क्विल्टिंग पिन्स, और फिर स्केल की मदद से हम रख के, ये जो मैं पट्टी ले रही हूँ 1.5 इंच चौड़ी ले रही हूँ। ठीक है, तो यहाँ पे हम 1.5 इंच पे निशान लगाएंगे, थोड़ा आगे 1.5 इंच पे निशान लगाएंगे, थोड़ा आगे फिर 1.5 इंच पे निशान लगाएंगे। ठीक है, असां ये मां जेका पट्टी खणा थी 1.5 इंच वेकरी आहे, त असां हिन ते हिन जी लेंथ जे हिसाब सां 3 दफ़ा 4 दफ़ा 1.5 इंच ते निशान हणंदासीं। ऐं पोइ उहे जेके असांजा सॼा निशान हूंदा उन्हनि निशाननि खे फॉलो कंदे असां हिन ते हिकिड़ी सिधी लाइन कढंदासीं। लाइन निकिरी वेंदी, उन खां पोइ असां मापींदासीं पीसिस। ही ॾिसो त हीअ असांजो हिकिड़ो पीस केतिरनि इंचनि जो आहे। हिन जी लेंथ असांखे मापणी आहे। ही आहे 9.25 इंच। आप देख सकते हैं 9.25 इंचेस। पहले लंबी पट्टियाँ काटें, फिर उसमें से 9.25 इंच इसका नाप आप देख लें। ठीक है, 9.25 इंच डिघी पट्टी, हीअं में भी 9.25 है ऐं हीअं में भी 9.25 है। ॾिसो, ठीकु आहे, तक़रीबन त असांखे पट्टियूं खपंदियूं डिघियूं, 9.25 इंच डिघियूं ऐं 1.5 इंच वेकरियूं। इन पट्टियों के साथ हम इनको जोड़ेंगे। अब ये मैं आपको रख के दिखाती हूँ। ये देखें, ये आ गया, इसको हम इसके साथ जोड़ लेंगे। ठीक है, फिर एक पट्टी के साथ ज्वाइंट करेंगे, इसको इसके साथ जोड़ लेंगे। ठीक है, सो हे विच में असां ये हिन जी लेंथ जूं पट्टियूं हणंदासीं। 1.5 इंच वेकरी ऐं 9.25 इंच, यानी पट्टी जेका ड्रेग आहे उहा हिन पीस जी ड्रेग जेतिरी हूंदी। छो त स्क्वायर पीस आहे, हीअं बि 9.25, हीअं बि 9.25। तो ईअं ई तरीक़े सां असां ही पट्टियूं जेके आहिनि विच में हणी ऐं हिन पीसिस खे पाण में ॻंढींदासीं। इहो ॻंढे करे पोइ मां तव्हां सां शेयर थी कयां। ही ॾिसो, हिननि पट्टियुनि सां सेम पट्टियूं, यानी जेको बेस जो कलर आहे उन ई कलर सां मां ही पट्टियूं साॻियूं खयूं आहिनि, उन्हनि सां मां हिननि सभिनी पीसिस खे ॻंढियो आहे। ऐं मां हिननि पीसिस जी जेका रिलीअ जी वेकर रखी आहे उहे 5 पीसिस आहिनि। कलर सां ॾिसो, 1 2 3 4 5।
ये 5 ब्लॉक्स मैंने इसकी चौड़ाई में रखे हैं। इस रिली के स्टैंडर्ड साइज है एक, जो मैं इंचेस में या इस तरह मैं नहीं बता सकती कितना, लेकिन एक जितनी हम दरमियाने साइज की रिलियां बनाते हैं अच्छी, कि बड़े जो है छोटे बड़े सब पहन सके। ठीक आहे। त ही 5 पीसिस मां ॻंढिया आहिनि हिननि पटियुनि सां गॾु। हाणे हिननि अहिड़ा असां ठाहींदासीं इलाही सारा पीसिस, पट्टियूं, यानी ही असां ब्लॉक्स ॻंढे ऐं हीअं पट्टा ठाहींदासीं। ठीक है, ये इस तरह के ब्लॉक्स जोड़ जोड़ के पट्टियों के साथ हम एक पट्टियां बना लेंगे। इन पे मैंने नंबर लिखे हुए ताकि बाद में मैं भूलूं नहीं। ये देखिए, इस पे नंबर 8 लिखा हुआ, ये आखिरी रो है जो मैं अपनी रिली में लगाऊंगी। ठीक है, तो मां इन्हनि खे काउंट करे ऐं ॻणे रखंदी आहियां। ऐं इन्हनि खे हाणे ॻंढींदासीं कीअं पाण में। जब इस तरह की बहुत सारी बन जाएंगी डिफरेंट कलर्स में, हम जब ये बना लेंगे तो अब ये इनको आपस में कैसे जोड़ेंगे, तो वो मैं आपको बताती हूँ। हाँ, ही ॾिसो, ही मां हींअर ठाहियो आहे, तव्हांजे साम्हूं सिबी कंप्लीट कयो। ही मुंहिंजो पहिरियों खां ठहियल आहे। ये एक लाइन पहले से बनी हुई है और ये जो है अभी बनाई है। इन दोनों को जोड़ेंगे अगर हम आपस में तो ये इस तरह से नज़र आएगा। लेकिन मैं चाहती हूँ इसमें थोड़ी सी और खूबसूरती आए, थोड़ा सा और डिज़ाइन आए। ठीक है, तो इसके लिए मैंने ये ली हैं पट्टियाँ। ये देखें, ये 9-9 इंच की लंबी पट्टियाँ, उसके साथ बीच में 1.5 इंच की स्क्वायर रेड कलर की एक छोटा सा एक पीस। ठीक है, अब हम क्या करेंगे कि सबसे पहले हम इसको इस तरह जोड़ेंगे। ये देखिए, इन पट्टियों को इन पीसेस के साथ पहले एक के साथ जोड़ेंगे। एक के साथ हम इसको जोड़ लेते हैं यूं। जब इसको खोल के हम सीधा करेंगे तो ये हमें इस तरह नजर आएगी। ठीक है, उन खां पोइ वरी ही हिन सां सिलाई करनी है। जब इसको भी हम इसके साथ सीलेंगे तो ये इस तरह से नजर आएगी। तो ये बीच में जो इनके जोड़ हैं, 4 पट्टियों का जो ये सेंटर बन रहा है, यहाँ पे एक ये छोटा सा स्क्वायर आएगा रेड का। ठीक है, तो ही रिलीअ खे हिकिड़ी खूबसूरती ॾींदियूं। अच्छा, इनको जोड़ना कैसे है, इसको इस तरह के, जैसे ये 9 इंच है, ये भी पीस 9 इंच है। ठीक है, ये स्क्वायर जो है इस ये बीच वाली जोड़ वाली पट्टी पे आना चाहिए। तो जब हम इसको जोड़ेंगे तो इस तरह जोड़ेंगे कि ये बिल्कुल सेंटर में हो, जोड़ जोड़ के सामने आना चाहिए, ॻंढ ॻंढ जे साम्हूं हुजणु खपनि। ठीक आहे, त पोइ ही असांजूं जेके टुकड़ियूं आहिनि ॻाढ़ियूं, ये पूरे विच ते बीहंदियूं। ऐं ही पटो असांजो जेको 9 इंच असां खयों आहे, उहो हिन पूरे ब्लॉक सां गॾु हूंदो। ठीक आहे, अहिड़ी तरह सां असां ईअं सिबंदा वेंदासीं। ऐं वरी हिते बि जॾहिं पहुचंदासीं त ही असांजी ॻाढ़ी जेका टुकड़ी आहे, या पूरे हिन पट्टीअ सां अचणु खपे। यहाँ पे ये जोड़ पे जोड़ आना चाहिए, ये जोड़ यहाँ, ये जोड़ यहाँ, तभी जो है इसके कोने सही तरह से जुड़ेंगे। ठीक है, तो अभी ये जोड़ने के बाद मैं शेयर करती हूँ। ये ॾिसो, ही तकरीबन सॼी रिली मां ॻंढे छॾी आहे। पूरी जो रिली मेरी है वो साइज़ मैंने कंप्लीट कर लिया है। और आप ये देखें कि ये सेम कपड़े से जब हम जोड़ रहे थे तो अगर ये रेड पीस नहीं डालते तो ये इतना खूबसूरत नहीं लगता, इतना अट्रैक्टिव नहीं लगता। इस ज़रा सी मेहनत से, ज़रा से एडिशन से डिज़ाइन जो है हमारा एक खूबसूरत सा बन गया है। इसको आप देखते जाएं, सारे पीसेस के बीच में किस कदर खूबसूरत लग रहा है। ठीक है, सो इन्हनि सभिनी पट्टनि खे जेकॾहिं असां बिना हिन रेड पीस जे ॻंढियूं हा त हिकिड़ो डल ऐं हिकिड़ो हिते एॾो वॾो पैच ठही वञे हा हिन कलर जो, बेस वारे कलर जो। ठीक आहे न, सो जॾहिं हिन में असां इहो ऐड कयो आहे नंढिड़ो टाइनी पीस हिकिड़ो रेड कलर जो, रेड मां इन लाइ विधो आहे जो मुंहिंजी हिन सॼी रिलीअ में ॿियो किथे बि रेड कोन्हे, तंहिंजे करे मूं सोचियो त रेड खे ऐड करणु घुरिजे हिन में। त हिन नंढिड़े पीस जे करे, नंढी टुकड़ीअ जे करे तव्हां ॾिसी सघो था त हिन में केतिरी खूबसूरती नज़र थी अचे। हाणे जॾहिं ही सॼी रिली ॻंढिजी वेंदी, ये सारे जब पीसेस हमने जोड़ लिए, सारे ब्लॉक्स जोड़ लिए, तो ये इसका आउटसाइड है। ठीक है, हे हिन जो ॿाहिरों पासो आहे। त हाणे हेतिरी वेकरी पट्टी खणी, इसी तरह की पट्टी 1.5 इंच की लेकर हम सादा, ये नहीं डालेंगे, इसमें रेड नहीं डालेंगे, लंबी सादा सी पट्टी इसी बेस कलर की हम इसके चारों तरफ भी दे देंगे ताकि इसका फ्रेम बन जाए, बॉर्डर बन जाए। तो अब ये बॉर्डर चारों तरफ पतली पट्टी लगाने के बाद इसी बेस कलर की मैं आपके साथ इसको बिछा के फिर शेयर करूँगी। ठीक है, ये मां हिनखे चौधारी अहिड़ी पट्टी हणी वठां त जीअं हिन जा हे खुलियल जेके ख़ाली पासा आहिनि इहे बि बंदि थी वञनि, त ही बिल्कुलु फ्रेम ठही वेंदो हिननि जो। त इहो ठाहिण खां पोइ मां हिनखे विछाए तव्हां सां शेयर थी कयां। मां हीअ कंप्लीट न कई आहे,
इसको मैंने चारों तरफ से तो बॉर्डर नहीं दिया, लेकिन 2 तरफ से दिया है ताकि आपको दिखा सकूं। ठीक है, ॿिनि पासनि लाइ मां हिनखे ये पट्टी है यहाँ, ये इतनी चौड़ी पट्टी है जो हमने बीच में लगाई है। ठीक है, सो हिन में जॾहिं पासे खां सिलाई थींदी त ही बिल्कुलु वरी सेम साइज़ जी थी वेंदी, त तव्हां ॾिसो त कीअं थो लॻे। ऐं हिनखे ॿिन्ही पासनि खां ये पट्टी हणण खां पोइ ही ॼण हिननि जो बॉर्डर, हिननि जो फ्रेम कंप्लीट थी वियो आहे। तो ये इसका जो है बेस सेंटर जो है वो रेडी है। इसके साइड में जो मैं बॉर्डर लगाऊंगी वो शेयर करूं। एक मिनट, ये ॾिसो, ही बॉर्डर मूं वटि पहिरियों खां ठहियल आहे, मां पहिरियों ठाहे रखियो हो। इहो मां हिन रिली हिते चौधारी ॾींदमि। ठीक है, ये चारों तरफ जो है इस पट्टी के बाद, ये जो पट्टी हमने अभी लगाई है इसके चारों तरफ ये बॉर्डर आएगा। और फिर इस बॉर्डर के बाहर एक छोटा कम चौड़ाई वाला एक जो है और प्लेन सादा सा बॉर्डर आएगा, ताकि इसकी खूबसूरती जो है वो नुमाया हो जाए। ठीक है, तो ये पट्टी हणण खां पोइ हिन जे चइनी पासे मां ही बॉर्डर हणंदमि, जेको मूं वटि पहिरियों खां ई ठहियल पियो आहे। ऐं पूरो ही हिकिड़ो रोल आहे मां वटि ठहियल, हिन जो चइनी पासनि जो थी वेंदो। त इहो बॉर्डर हणण खां पोइ हिन जे ॿाहिरां वरी हिकिड़ी असां कंहिं बि लाइट कलर जी हल्की पट्टी हणंदासीं, त जीअं असांजो ही डिज़ाइन वारो पट्टो जेको आहे उहो नुमाया थी वञे। ऐं ही पट्टो ॾिसो, आप देखें इसमें जोड़, ये सारे पट्टियाँ जोड़ जोड़ के बनाया हुआ है। इसका ट्यूटोरियल, इसका वीडियो मेरे चैनल पे मौजूद है, उसका लिंक मैं डिस्क्रिप्शन बॉक्स में दे दूँगी, आप उसको देख लीजिएगा अगर बनाना चाहें। तो ये बची खुची पट्टियों में से बना हुआ है। तो ये मेरी खूबसूरत सी रली जो है वो हो गई कंप्लीट। तकरीबन बॉर्डर्स में बाद में लगा लूँगी। आपको सिखाने के लिए जो मेरा मकसद था कि ये ब्लॉक्स कैसे बनेंगे, पट्टियाँ कैसे काटेंगे, इनको आपस में कैसे जोड़ेंगे। और दूसरी बात ये ज़रूर ख्याल रखें कि जो भी आपके पास कलर्स हैं उसको इक्वली डिवाइड कर दें सब में। ऐसा ना हो कि एक जैसे कलर, एक जैसे प्रिंट एक तरफ आ जाए और बाकी दूसरी तरफ दूसरे किस्म के। ठीक है, सो जेके बि तव्हां वटि प्रिंट हुजनि, जेके बि कलर्स हुजनि, उन्हनि खे पूरे हिन रिलीअ में डिवाइड कयो, रखी ॾिसो पहिरियों। त तव्हां ॾिसो त ईअं न थिए त सॼा हिक जहिड़ा हिक पासे अची वञनि। अब ये देखिए मेरे पास ये 2 थे सिर्फ ग्रीन, एक आपको यहाँ नज़र आएगा और एक आपको ये नज़र आएगा। ठीक है, इसी तरह ये लाइट पर्पल एक वहाँ है, एक यहाँ, ये 2 ही थे तो फैला के मैंने लगाए। और जो बाकी एक जैसे हैं, अब जैसे ये वाले मेरे पास ज़्यादा थे तो ये पूरी रिली में हर रो में आपको नज़र आएगा। सॼी रिलीअ में मां हिननि खे प्रॉपरली डिवाइड कयो आहे। ऐं हिन पटे जी जेकॾहिं तव्हांखे वीडियो खपे त मां लिंक ॾियां थी डिस्क्रिप्शन बॉक्स में, तव्हां हुन तां ॾिसी वठिजो। ठीक है, सो मुझे उम्मीद है आपको ये अच्छी लगी होगी मेरी वीडियो। अगर पसंद आए तो इसको लाइक करें, कमेंट करें, शेयर करें, मेरे चैनल को सब्सक्राइब करें। ज़िंदगी रही तो इस तरह का और बहुत कुछ मैं आपके साथ शेयर करना चाहूँगी। पंहिंजे हुनरनि खे हथी वठरायो, पंहिंजे हुनरनि खे अहमियत ॾियो, पंहिंजे हुनरनि खे ज़िंदा रखो। इंशाअल्लाह वरी कंहिं ॿी कम जी वीडियो सां मिलंदासीं। पंहिंजी ॿोलीअ सां प्यार कयो, पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो। अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे। अल्लाह वाही।